असा फर्स्ट पार्ट जो वीडियो जो आहे उन एंड में असां इहा ॻाल्हि कईसीं त हिकिड़ी असां पोइट्री पढ़ंदासीं। हाणे इन पोइट्री जे लाइ मां रिक्वेस्ट कयां थो मिस्टर नवीद अहमद सुमरो साहब के त उहो हिन माहौल हिन मुनासिबत जे हिसाब सां हिकिड़ो असांखे शाइर ॿुधाए त बहितरीन थी वेंदो। कुर्ब यार लख लाइक हुज़ैफा साईं नंढड़ो नज़म जो टुकड़ो चए थो कॾहिं कॾहिं त साहु थियूं, कॾहिं कॾहिं त साहु थियूं कढी विझनि ही छोकिरियूं, कॾहिं कॾहिं त साहु थियूं कढी विझनि ही छोकिरियूं, न सम्झ कम करे तॾहिं अचनि थियूं साम्हूं जॾहिं, चवण था चाहियूं एतिरो हसी छो आयो एतिरो, मगर कुछ ही नथा सघूं, मगर कुछ ही नथा सघूं ऐं पंहिंजी बेवसी मझां ॾिसी नथा सघूं सही त कीअं थियूं खिलनि उहे, त कीअं थियूं टिलनि उहे, जॾहिं वञनि थियूं भर मझां, जॾहिं वञनि थियूं भर मझां लॻे थो ॼण के ज़िलज़िला टपनि था पंहिंजी दिलि मझां, जॾहिं वञनि थियूं भर मझां लॻे थो ॼण के ज़िलज़िला टपनि था पंहिंजी दिलि मझां, भुली वञे थी मिंट में घणा दफ़ा हो धड़कणो ही दिलि पंहिंजी जा हाल आहिनि, भुली वञे थी मिंट में घणा दफ़ा हो धड़कणो ही दिलि पंहिंजी जा हाल आहिनि, हू पाण में खिलनि पियूं कॾहिं कॾहिं का छोकिरी असां ॾे अखि थी खणे, हू पाण में खिलनि पियूं कॾहिं कॾहिं का छोकिरी असां ॾे अखि थी खणे, ऐं जीअं था असां ॾिसूं त हूअ थी परे ॾिसे, ऐं जीअं था असां ॾिसूं त हूअ थी परे ॾिसे, तॾहिं त दिलि बि थी चवे त छो न ख़ुदकशी कजे, तॾहिं त दिलि बि थी चवे त छो न ख़ुदकशी कजे, अगरि मां हीअं थो कयां मतां पोइ हूअं थी पए, अगरि मां हूअं थो कयां मतां पोइ हीअं थी पए, ॿुधां पियो त कोयलूं मिठो मिठो पियूं ॻाल्हाइनि मगर कयां त छा कयां, अगरि कहीं ॾिसी वतो ही माजरा बि मौत खां न घटि पाण खे लॻे, मगर ही दिलि जो ज़ोर आहे अॻे अॻे अञा अॻे, हलो उस्ताद मगर ही दिलि जो ज़ोर आहे अॻे 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 अञा अॻे, हे ख़ौफ़ बेवजह बि छो ही पाबंदी बि पोइ ज़िंदगी जो छा कयूं हुजनि न जे ही पोपरियूं, कॾहिं त साहु थियूं कढी विझनि कॾहिं कॾहिं ही छोकिरियूं, कॾहिं कॾहिं त साहु थियूं कढी विझनि। वाह वाह